मोमिन इंसान जे मथां शैतान जा विसा घणा हलंदा आहिनि। मोमिन इंसान जे मथां छो त उन शैतान इब्लीस खे ख़बर पवंदी आहे रब पाक हिन इंसान सां घणो राज़ी आहे। रब पाक हिन इंसान सां घणो राज़ी आहे। अल्लाह पाक इन खे कंहिं मंज़िल ते न पहुचाए, पोइ उहो शैतान छा कंदो आहे, उन मोमिन जे अंदर में दाख़िल थींदो आहे, उनखे विसा ॼाराईंदो आहे। अजीब क़िस्म जा यकीन कयो न, तव्हां कीअं लॻंदो जेको हिकु निमाज़ी इंसान हूंदो, इबादत वारो निमाज़ हूंदो न, इबादती इंसान हूंदो जेको हर वक़्तु अल्लाह जी इबादत बि करे, पोइ बि शैतान जे विसा में गाफ़िल थिए। हिकिड़ो मुंहिंजो लफ़्ज़ यादि रखिजो, सभ खां पहिरियों त सुणा, इन शैतान सां जंग खटियो, इन खां जंग हारायो न। तव्हांखे एतिरो गुस्से में आणींदो आहे, एतिरो गुस्से में आणींदो आहे जो बेइंतहा थी वेंदी आहे। जे वक़्त में तव्हांखे ॾिसो विसा अचनि न अजीब क़िस्म जा ॾिसो मां हाणे कंहिं जाइ तां उथी आहियां, मां हाणे मुंहिंजी पोयों गिला कंदा, जा मां हिन सां हाणे भलाई न कई, हाणे हिकु हिकु खे फशरी करे ॿुधाईंदो, जा मां हिन सां ॾिस हाणे हीअ चङाई न कई, मूंखे न हुया, जा मां न थी सघिया, हाणे उहो हिकु हिकु हंधि मूंखे बेइज़्तो कंदो। इहे तव्हांखे विसा अजीब क़िस्म जा शैतान तव्हांजे मथां दाख़िल कंदो आहे। छो त तूं कुझु गुस्से में अचु, गुस्से में अल्फाज़ अहिड़ा कढ जो अॻिले खे अज़ियत मिले, उन अज़ियत में रब बि तोसां नाराज़ थी वेंदो। तव्हां हिन वक़्त में थोरो सब्र कंदा कयो, छो त इहो शैतान जो वार हूंदो आहे। शैतान इब्लीस चाहींदो आहे त मां अल्लाह जे ख़ल्क़ियल हिन मोमिन इंसान खे तबाह ऐं बर्बादु कयां, अल्लाह खां दूर कयां। हाणे हिकिड़ो इंसानु अवल ई ग़मगीन हूंदो आहे जेको अल्लाह जी इबादत में मशगूल हुजे, वरी उनखे विसा बि घणा अचनि। यादि रखो, इहो जेको आहे न शैतान इब्लीस जो वार हूंदो आहे। इनखे तव्हां कीअं था रोकणु चाहियो, हर वक़्तु जहिड़े वक़्त में तव्हांजे मथां मन हिकिड़ो दाख़िल थी वञे, विसा अचणु लॻनि न, त तव्हां ॿियो कुझु बि न पढ़ो, यकीन कयो न, बसि हिकिड़ी ज़बान जी चोड़ण जी तव्हांखे देर आहे, बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह जन जॾहिं बि बाज़ार में निकिरंदा न, त उनजी हर वक़्तु ज़बान में बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। ख़ुदा जो कसम, शैतान साईं जन खे ॾिसी परते हलियो वेंदो। साईं जन खे ॾिसी शैतान इब्लीस परते मोड़ी ॿियो करे वेंदो। तव्हां पंहिंजे वात ते हर वक़्तु बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम जेतिरो थी सघे उन कसरत सां पढ़ंदा कयो। इहे विसा तव्हां खां निकिरी वेंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम जी अहिड़ी ताक़त अथव, ख़ुदा जो कसम, ॼण शैतान इब्लीस खे ज़िंदा था तव्हां आग में जलायो, ज़िंदा, जीअं बाहि न हूंदी आहे जहनम जी बाहि। ऐं ख़ुदा जे वास्ते हिकिड़ो ॿी रुकेस आहे तव्हांखे, जॾहिं बि तव्हां पंहिंजे माना ॾिसो घर जी तरफ़ रुख विझो न, घर वञो न, घर में दाख़िल थियण खां पहिरियों बिस्मिल्लाह रहमान रहीम ज़रूरु पढ़ंदा कयो, ऐं अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह बरकातहू ज़रूरु चवंदा कयो। पोइ घर ख़ाली हुजे, इन में छा थींदो, इन में तव्हांखे दिली राहत सुकून बि मिलंदो, ऐं यकीन कयो तव्हांजे घर जे अंदरि माना अल्लाह जी बरकत बि नाज़िल थींदी, रब जी बरकत बि नाज़िल थींदी तव्हांजे घर में। कोशिशि कयो इन विसा खां ॿाहिरि निकिरो, निमाज़ जो सहारो वठो, निमाज़ सां मोहबत कयो, निमाज़ सां प्यारु कयो, जेतिरो थी सघेव न। निमाज़ खे ईअं सम्झो मां न पढ़ंदुमि त मां गुज़ारे वेंदुमि, मरी वेंदुमि। इहा ई निमाज़ जेका तव्हांखे क़बर जे अज़ाब खां बचाईंदी, रोड रस्तनि जे हादसनि खां बि बचाईंदी। यकीन कयो न, इन निमाज़ खे तूं क़ाइमु त कर, इन जा मौजज़ा तूं अखियुनि सां पाण ॾिसंदे। तूं हिकिड़े निमाज़ कीअं सम्झ, पाबंदी सां माना हिकिड़ो पढ़। हिकिड़ो तव्हांजो कॾहिं दोस्त तव्हांखे फ़ोन कंदो, फलाणी जाइ ते हलूं, हा तयारु थी वेही रहंदो, नवां लटा पाए बि वेही रहंदो। हिकु अल्लाह अकबर रब जो सॾु थींदो आहे त उन में नज़र अंदाज़ी कंदा। छो? इहे सभु शैतान इब्लीस जी चाल आहे, सभु शैतान इब्लीस तव्हांखे इहो रांदि थो खेॾाए। मज़ो तॾहिं आहे जॾहिं अॻिले दोस्त जी फ़ोन अचे, हुनजी फ़ोन खे खणी उनखे चयो मां निमाज़ ते थो वञा, जा हुनजी फ़ोन खे कटे उनखे महसूसु करायो। तव्हां असांजे माशरे में निमाज़ जे टाइम ते बि फ़ोन आणंदा, निमाज़ जे टाइम ते बि फ़ोन आणंदा। तव्हां अहिड़ा पाबंद थियो निमाज़ जो अॻिलो तव्हांखे फ़ोन हणे त निमाज़ जो टाइम हुनखे नज़र अचे न, ईअं चवे त यार निमाज़ ते हूंदो, हाली फ़ोन न आणेसि, निमाज़ ते हूंदो, हाली फ़ोन न आणेसि। कोशिशि इहा कयो, निमाज़ जा पाबंद थियो, निमाज़ सां प्यारु कयो, निमाज़ सां मोहबत कयो, अल्लाह सां मोहबत कयो, अल्लाह जे रसूल जी हदीसुनि खे पढ़ो। ख़ुदा जो कसम, जेके इहे रस्ता अख़्तियार कया अथव न, इहे तव्हांजा जहनम जन ऐं तव्हांजी बेसुकूनी जा रस्ता, तव्हांजो सुकून तबाह हूंदो, तव्हांजी बर्बादी हूंदी। निमाज़ सां मोहबत कर, अल्लाह पाक जो क़ुर खे खण, अल्लाह पाक छा थो फरमाए उन ते अमल कर। जेकॾहिं क़ुर न आहे पढ़ियल त के आलिम सां मस्जिद जो पेशवाम जा पाड़ी जी मस्जिद जा तुंहिंजे घर खां परते आहे, हिकु हिकु क़दम अगरि निमाज़ जे ॾिस न, केतिरी तोखां परते आहे मस्जिद, हिकु हिकु क़दम वठंदे न, यकीन कर न नेकी तोखे मिलंदी।
हिकु क़दम जी निमाज़ जी तरफ़ वेंदे त हिकु क़दम जी घणी नेकी आहे 50 नेकी आहे हाणे घणा क़दम तोखां परते आहे मस्जिद तूं इहो हिसाबु लॻा त केतिरी तोखे नेकी मिली केतिरी नेकी कमाई तूं इहा नेकी न यकीन करे न तोखे जन्नत में कमु ईंदी जहनमी तोखे चिता ॾिसंदा काश असां बि इन जहिड़ो कमु कयूं आहे जानमी जेके न जानमी जेके बाहि में सड़ंदा उहे बि तोखे ॾिसी माना इबरत हासिलु कंदा त काश असां बि इन जहिड़ी नेकियूं कयूं आहे ख़ुदा र ख़ुदा जे वास्ते स्कूल जी तालीम त कंदा आहियो उन जी रिज़ल्ट जे लाइ केतिरो इंतज़ारु कंदा आहियो रिज़ल्ट केतिरी आई कीअं आई उन जे लाइ वेठा हूंदा वेटिंग कंदा आहियूं ख़बर अलाए छा थींदो अलाए छा थींदो अलाए छा थींदो हिकु अलाह जी निमाज़ जी बि हिकु रिज़ल्ट जो इंतज़ारु कयो त रब पाक इन निमाज़ जो ॾिसंदा हिन नेकिन जो या हिन अजर मिसाल जंहिंसां तव्हां भलाई कयो था इन्हनि जो रिज़ल्ट सभु तव्हांखे मिलंदो सभु तव्हांखे मिलंदो इहा कीअं तव्हांखे सुकून मिलंदो तव्हांखे